उडेरोलाल में सिल्वर लीगल सिक्योरिटी गार्ड सिस्टम तरफ़ां अली काटन हाउलिंग यार्ड कंपनी में सिक्योरिटी गार्ड जी ड्यूटी कंदड़ 2 सुपरवाइज़र शुएब अहमद ऐं मोहम्मद नवाज़, सिक्योरिटी गार्ड 12 ॼणनि गुलज़ार अहमद, हादी बख्श, मोहम्मद सालेह पठान खान, अब्दुल अलीम, रसूल बख्श, अमीर हैदर, मोहम्मद हफ़ीज़, निसार अहमद, अब्बास अली, मोहम्मद उमर ऐं अहमद अली खे कंपनी पारां निकाली ॾेई बेरोज़गार करण ख़िलाफ़ उडेरोलाल प्रेस क्लब ते एहतजाज कंदे चयो त असां 2.5-3 सालनि खां सिल्वर कंपनी जे थ्रू अली काटन हाउलिंग यार्ड उडेरोलाल में सिक्योरिटी गार्ड जी ड्यूटी करे रहिया आहियूं, पर अॼु असांखे कंपनी तरफ़ां बिला जवाज़ निकाली ॾेई असां इलाइक़े वासियुनि सिंधी गार्डन बदिरां ॿाहिरां घुरायल माण्हुनि खे रखे असांजा चुल्हा उझाया विया आहिनि। असीं सिल्वर लीगल कंपनी जे आला ऑफिसरनि खे पुरज़ोर अपील था करियूं त असां 14 ॼणनि सिक्योरिटी गार्डनि खे बहाल कयो वञे। एहतजाज इन करे कयूं था, असांखे सिल्वर ईगल्स में कमु कंदे 2.5 खां 3 साल थी चुका आहिनि ऐं असांखे हींअर बेवजह कढियो वियो आहे। न असांखे इन्फॉर्म कयो अथनि, न को असांखे पहिरीं अहिड़ी का ख़बर ॾिनी ऐं त बाबा तव्हांखे कढियो वञिबो। असांखे बसि याने हिननि अची यकदमि ईअं चयो, जवाबु ॾेई छॾियो त भाउ हाणे तव्हांजो सुभाणे खां तव्हां फ़ारिग़ तव्हांखे था कयूं, ठीकु आहे। ऐं उन खां अलावा असांखे मक़ामी इलाइक़नि वारनि खे कढी ऐं कंपनी में ॿियनि माण्हुनि खे रखियो पियो थो वञे जेके ॿाहिरि जा माण्हू आहिनि। जी असांजी जेकी कंपनी आहे उन जो इंचार्ज आहे तबस्सुम साहबु आहे सिल्वर ईगल्स वारनि जो, ऐं उन खां अलावा ॿियो आमिर साहबु आहे, मुंहिंजी उन सां इल्तिजा आहे त बराए महिरबानी असांखे न कढियो वञे हितां। जी उन जे बारे में इहो आहे, उते इन उमिरि जी ड्यूटी हुई ऐं उते जिते खाट लॻो हो उतां हुननि असल में मींहं जो पाणी पे कढियो, पोइ बहानो करे ऐं इहो चयो वियो त भाउ हितां खॾो कयो वियो आहे। हालांकि हुते हिन ड्यूटी पे कई, सिर्फ़ु पाणी पीअण वियो आहे। एतिरी देरि में उहो वॾो गुरखो कंदो त असांखे खाट थोरो घणो खणंदो त असांखे कहिड़ी ख़बर पवंदी। ऐं ॾींहं जो 12 बजे खाट कहिड़ो चोर हूंदो जेको ॾींहं जो 12 बजे याने खाट खणंदो, केरु ईंदो। ऐं उन खां अलावा जंहिं पासे खाट खयो वियो आहे उते त कोरखाणी शाख ते त पुलिस पोस्ट बि आहे, त कहिड़ो चोर हूंदो हितां खाट खणी ऐं चोरी कंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।